अदा अॼु जी इहे जेकी वीडियो ठाहियां त हुनजो मक़सदु इहो आहे त कुझु ॾींहंनि खां जंहिं ॾींहं खां पीसा पगारी जो इहो रूहानी सफ़र शुरू थियो आहे उन ॾींहं खां जेको आहे सो हमेशह जीअं इहो अॼु जो न आहे, हमेशह जीअं कुझु असांजा उन्हनि खे सिंधी ॿाहिरि अचूं छो त असां त हाणे हो रहूं, तव्हां सिंधी आहियो, हाणे इहो डिफरेंस जेको आहे सो विज़िबल थी चुको आहे। त इन करे उनखे सिंधी ॿाहिरि चवंदे बि हाणे मूंखे शर्म थो महसूसु थिए, छो जो तव्हां ॿाहिरि आहियो कोन, तव्हां दुश्मन जेको आहे सो साम्राज्यनि खां वधीक तव्हां दुश्मन साबित थिया आहियो। बहरहाल हीउ जेको दौरे जेको ममण मचायो आहे, जीअं हर क़ौम खे हर माण्हू खे पंहिंजो हक़ हूंदो आहे, जीअं शादी थींदी आहे, रीतूं रस्मूं हूंदियूं आहिनि, ईअं हुरनि जी बि हिकिड़ी हुर जमायत आहे, पीरी मुरीदी आहे। अगरि उहो कुझु कनि था त उन ते जेको आहे सो माना हमेशह जीअं उनखे मां कल्ह खां हिकिड़ो वर्ड यूज़ कयो आहे, डिह्यूमनाइज़। त उन्हनि खे जेका इज़तुनि खे पामाल करणु, उनखे गारियूं ॾियणु, उन्हनि खे घटि इंसान खां माना गैर इंसानी सलूक लफ़्ज़नि जे थ्रू, हूअं तव्हां एतिरी ज़रूरत कान्हे तव्हां उन्हनि खे हथु विझी सघो, पर जेके तव्हां मुख़्तलिफ़ टाइम ते अॼु खां न घणे वक़्त खां वठी इहा शइ हलंदी थी अचे, इहो रवाजु पइजी चुको आहे, इहो सिंधी समाज जे में इनग्रॉस थी चुको आहे त तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो घटि वधि ॻाल्हायो, कंहिंजे अक़ीदे खे, कंहिंजे मज़हबी अॻुवान खे, ठीकु आहे। हिकु तरफ़ पाण खे जेको आहे सो तमामु सिविलाइज़ क़ौम बि सॼो था मुंहिंजे दड़े जा पाण खे वारिस था सम्झो, ॿिए तरफ़ तव्हांजी जेकी हरकतूं आहिनि उहे माण्हुनि जे रूह खे रंजाइनि थियूं। बहरहाल ॻाल्हियूं त इलाही घणियूं आहिनि, ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते तव्हांखे इहे सभु शयूं मेंशन कंदासीं। पर इन दौरे में पीर साहिब कहिड़ी अहिड़ी का ग़लति ॻाल्हि ॻाल्हाई आहे जंहिंखे तव्हांखे तकलीफ़ हुजे। जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव सोचियो आहे त पीर साहिब पगार पहिरियों सिंध जो पीर आहे जेको तालीम ते, हिन जे वालिद साहिब पीर सईद शाह मर्दाना शाह बि पंहिंजे मुरीदनि खे ज़ोर रखंदो रहियो तालीम ते, ऐं हीउ मौजूदा पीर साहिब तालीम ते ज़ोर पियो रखे। ऐं जेकॾहिं उहो ॾिसे थो त मुंहिंजे मुरीदनि में जेको आहे सो ॿी स्किल्स न आहिनि, जेकी उहे माना ज़रात सां तालिक़ आहे, त उहे ज़मीन ते माल रखणु, वण लॻाइणु, उनजी सभिनी शयुनि जी तलक़ीन करे थो। अगरि तव्हां पॉज़िटिव हुजो न, तव्हां उनजे बारे में पॉज़िटिव सोचो, तव्हांखे हमेशह नुक्स कढणो हूंदो आहे। हाणे हिकिड़ो कहिड़े क़िस्म जो दौरो हुयो, हुन में जेकॾहिं उहो फ़ौज ते ॻाल्हाए थो ऐं फ़ौज खे पंहिंजो सम्झे थो, उन पिया इलाही रीज़न आहिनि। पीर साहिब पागारो ही हुजे या पोयूं पागारो हुजे, उन्हनि जो फ़ौज सां छा तालुक़ रहियो आहे उहो तव्हांखे अञा ताईं सम्झ में नथो अचे। जेके नौजवान जेके असां फुलतरू देशी था चऊं, फुलतरू कॉम्पर्स था चऊं, उन्हनि खे अञा ताईं इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे त इहो बाबा ही कादिर मक्सी न आहे, ही बशीर खान कुरैशी न आहे। पीर पागारो ॿी शइ आहे। पीर पागारो वक़्त जे सुपर पावर सां जंग लड़ी चुका आहिनि, जेकी तव्हांजे इंटेलेक्चुअल्स तव्हांखे ॿुधाई कोन्हे सही नमूने सां, उन ते कॾहिं रोशनी विधी न वई आहे ऐं उनखे ॿिए तरीक़े सां तव्हांखे ॿुधायो वियो आहे, ठीकु आहे। ऐं तव्हां कई जॻहियुनि ते उनखे बि हाईजेक करण जी कोशिशि कई आहे त इहा सिंधियुनि लड़ी हुई, मां भाई इहा हुरनि जी जंग हुई, हुर विढ़िया हुया, तव्हां उनजा वॾा उन वक़्तु पासे बीठा हुया या अंग्रेज़नि जा जेके कुता नहलाईंदा हुया, सही आहे। तव्हां चुगलखोरी कई उन वक़्तु बि। हाणे जॾहिं पीर साहिब पागारो वापसि आयो 1952 में, उन खां पोइ उन जेकी आहे पंहिंजे पॉलिसी शिफ्ट कई ऐं उन जेको आहे सो सेंट्रल सिस्टम जेको आहे वफ़ाक़ सां जेको आहे सो पंहिंजो लाॻापो रखियो ऐं सिंधियुनि खे उन कई टाइम ते एजाज़ मंगी साहिब तमीर सिंध में हिकिड़ो आर्टिकल लिखियो घणो वक़्तु अॻु में, त पीर साहिब जी सिंधियुनि ते कावड़ छो आहे। पीर साहिब कई दफ़ा चयो त परू चांडिक जे न त बि उज़र खायूं थियूं, पर मां जॾहिं वापसि मुंहिंजे पीउ लाइ मूंसां सिंधी माण्हुनि उज़र खाई बि न कई, ठीकु आहे। सो तव्हांजो हीरो आहे परू चांडियो, तव्हांजो हीरो आहे मोपशीदी धाड़ियल माण्हू, तव्हांजो हीरो आहे उहे माण्हू जिन ने भताखोरियूं कयूं हुजनि ऐं पंहिंजो नालो वरी चिमकायो हुजे ऐं कोम्पर्स जो लिबादो ओढ़ियो हुजे, तव्हांजा उहे जेके अॻुवान आहिनि। तव्हांखे इज़त ऐं ज़िलत जी कहिड़ी ख़बर, ठीकु आहे। हाणे जेको माण्हू चवंदा त सिंधी जेके आहिनि से अहिड़ा आहिनि तेड़ा आहिनि, उहा असुल में तव्हां लाइ चवंदा आहिनि। असां त हुरनि त उन वक़्तु जेकी असां जंग जोटी, उहा बरे सगीर जी सभ खां वधीक जंग हुई, डायनामिट यूज़ थियूं, हेलीकॉप्टर यूज़ थिया, सांगड़ में जेके असां मार्शल लॻी, सही आहे। बरे सगीर में अंग्रेज़नि खे सांगड़ में मार्शल लॻाइणी पई, गढ़ंग बंगलो ते बमबारी थी, तव्हांखे इन सभिनी शयुनि जी ख़बर ई कान्हे। हाणे तव्हां हिकिड़ा नवां कोम्पर्स जा आहियो, तव्हां पंहिंजे पाण खे सिंध जा जेके आहिनि से सपूत था सम्झो, ठीकु आहे। पर तव्हां अमली तौरु जेके आहे सवाइ मुज़मतुनि जे सवाइ जहिड़ा तेड़ा धरणा, जेको हिकिड़ी रेंजर्स जी गाॾी ॾिसंदा आहियो त भॼी वेंदा आहियो, इहे सभु शयूं मां तव्हांखे चयूं, ठीकु आहे। त तव्हां थोरो सबुरु कयो। तव्हां जेको ॿियनि माण्हुनि खे चवंदा आहियो त महाजनी पंजाबी फाशिस्ट आहिनि, उहो हाणे तव्हां ते जेको आहे सो जेके असां फतवा जारी कंदासीं त तव्हां पाण छा आहियो, हाणे तव्हांखे जेको आहे सो निवार कंदासीं, ठीकु आहे। सिंध सूरनि में ज़रूरु आहे ऐं साईं सदरनी छा चयो हुयो त सिंधड़ी सूरनि में हुजे, असां ख़ामोश वियूं
त इहे सभु शयूं थियनि न, पर तव्हां जेको चाहियो था हाणे पघार उहो जेको आहे की उनखे तव्हांखे कंहिंजे फुल थ्रू कोम परस्तनि जी ॻाल्हियुनि खे डिक्टेट कनि, उहे डिक्टेट कनि माना कंहिंजी पॉलिसी खे। ठीकु आहे, त तव्हां इहो न सोचो, पंहिंजी सोच में तब्दीली आणियो। त थियणु त ईअं खपे हा त मुतहद थियो आहे। ठीकु आहे, ऐं मां तव्हांखे हमेशह चयो आहे त बाबा 3-4 मिलियन हुरा आहिनि सिंध में, ऐं तव्हां जेको आहे सो हुन खां 3 पती तव्हां माना असां तव्हांजी 4थी पती में न आहियो, तव्हां जेको आहे सो 75% तव्हां ॿिया सिंधी आहियो। उनमें जियाला आहिनि, देवबंदी मुस्लमान आहिनि, ऐं कोम परस्त आहिनि। त तव्हां पाण में उहो टपड़ पैदा कयो जो तव्हां जेको आहे सो कंहिंसां मुक़ाबिलो करे सघो। ठीकु आहे, हर वक़्तु हर जॻह ते पघारो खे छो था खणी अचो, उनजी जॾहिं पॉलिसी न आई आहे। साईं जीएम से जो इज़त कई, हमेशह हुन सां मिलणु वियो, ऐं साईं जीएम से ख़बर हुई त उनजी पॉलिसी छा आहे, उनजी सियासत छा आहे, ऐं पीर पघारी जी सियासत छा आहे। बट उनजे विच में तमामु हिकिड़ो इज़त जो रिश्तो हुयो। पीर साहिबु किंगरी हाउस मां निकिरंदो हुयो, संद पहुचंदो हुयो, साईं खे ख़बर बि न हूंदी, पाण में मिलंदा हुया, वेहंदा हुया। ठीकु आहे, पर अॼुकल्ह उन जा जेके सो कॉल्ड पोइ लॻा आहिनि उन्हनि खे का ख़बर ई कान्हे, उहे अञा शयुनि खे वधीक ख़राबु कनि था। हाणे छा आहे त असांजो सब्र जो प्यालो लबरेज थी चुको आहे। हाणे असां बि चाहींदासीं त तव्हांखे हाणे सुठो आईनो ॾेखारियो। हाणे अॼु हीअ वीडियो असां सिंधी में ठाही आहे, अॻिते हली इहा वीडियोज़ जेके न असां मुंहिंजे तरफ़ां इहा कोशिशि हूंदी त इहा वीडियो उर्दू में हूंदी, ऐं असां ॿियनि क़ौमुनि खे, पाकिस्तान में रहंदड़ ॿियनि क़ौमुनि खे ॿुधाईंदासीं त सिंध जे अंदरि जेकी हुर जमायत आहे, जेको पीर पघारो आहे, उनजे मुरीदनि खे सिंधी इंटेलेक्चुअल्स, राइटर्स ऐं जेके ह्यूमन राइट्स जूं ॻाल्हियूं कंदड़ आहिनि, जेके पाण खे सेक्युलर सम्झंदा आहिनि, उनजी छा सोच आहे। ठीकु आहे, त असां तव्हांखे जेको आहे सो तव्हांजो इहो असुल जेको चहिरो आहे उहो तव्हांखे जो ॿियनि क़ौमुनि खे ॾेखारींदासीं इनशाला ताला। ह्यूमन राइट्स कमीशन खे ऐं इंटरनेशनल जेके इदारा आहिनि उनजा, जितां तव्हां कॾहिं कॾहिं फंड वठंदा हो, जिथे तव्हां पंहिंजे पाण जो केस रजिस्टर कंदा त पाकिस्तान में तव्हां सां वॾी हालत आहे, उन्हनि खे ॿुधाईंदा त तव्हां माण्हुनि सां छा छा हालत कयो। ठीकु आहे, तव्हां असां लाइ साम्राज्य आहियो, पंजाबी ऐं महाजर तव्हां लाइ साम्राज्य आहे,